अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां खां मुखातिब आहियूं अयूब खोसे जे ख़ूबसूरत नज़म सां गॾु। प्यारे दोस्त जावेद नोड़ी जे नाम वॼे थो। हू साहेड़ियुनि जे जोड़े में ॼण मधोशी मनूड़े में, हू साहेड़ियुनि जे जोड़े में ॼण मधोशी मनूड़े में, छणकार छणे थी टहकनि जी रण आहे आड़े ओड़े में। हू जंहिंजा नासी नेण सफ़ा, हू जंहिंजा कारा वार वॾा, उन ढाटियाणी जा हाल ॿुधा, पूरब जी हवा अहवाल ॿुधा। जंहिं शौक़ी सां माहौल मंडियो, जंहिं पेशानी ते घंड विधा, जंहिं पाछनि खे मदहोश कयो, जंहिं झिरकियनि आॾो झंड वधा। जंहिं पाछनि खे मदहोश कयो, जंहिं झिरकियनि आॾो झंड वधा, जंहिं वांगुरु नाहे का बि हवा, ही जंहिंजी आ हर पार कथा, उन ढाटियाणी जा हाल ॿुधा, पूरब जी हवा अहवाल ॿुधा। हू पोढ़ो चंड पुकारूं आ, हू पोढ़ो चंड पुकारूं आ, हू छा थी चए तन्हाई खे, हुन पीलो जोड़ो पातो छा जो मोहे थो रण जाए खे। हू जंहिंखे मोड़ा हल्का, हू जंहिंजी आहे चाल जुदा, उन ढाटियाणी जा हाल ॿुधा, पूरब जी हवा अहवाल ॿुधा। हू साहेड़ियुनि जे जोड़े में ॼण मधोशी मनूड़े में, हू जंहिंजा कारा वार वॾा, उन ढाटियाणी जा हाल ॿुधा, पूरब जी हवा अहवाल ॿुधा, पूरब जी हवा अहवाल ॿुधा।